नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई है। असद अली भुरगड़ी रिपोर्ट मूजिब योम तासीस के हवाले से 23 मार्च भिटशा की तैयारी लाए मीटिंग रखी। पाकिस्तान खासकेली के चेयरमैन सिराई नियाज़ हुसैन खासकेली की तरफा इजलास रखियो वियो। इजलास में चेयरमैन सिराई नियाज़ हुसैन खासकेली, मुमताज़ खासकेली, लारेब खासकेली, मोहम्मद परियल खासकेली, मोहम्मद मूसा खासकेली, मोहम्मद आलम खासकेली, गुल मोहम्मद खासकेली, पीर बख्श खासकेली, रियाज हुसैन खासकेली, आसिफ सत्तार खासकेली शिरकत कई। इंसान ही नवाब ही सब सियासी वक्त हालात ताकत जो न पाण खे बिरादर रुगो हिते कोन आहियूं पाण तव्हांजी हिमायत जेकॾहिं हैदराबाद में मीरपुर में मुज़ाहिरा प्रोटेस्ट थियनि उनखे ही नवाब छा कंदा न करे सघंदा, मजबूर थी उनजे करे थोरो असांजे माण्हुनि जो बि इहो फर्ज़ु आहे त असांजे उहिदेदारनि जी इज़त एतिराम कयो, उन्हनि जे बाबा मशवरो कयो असांजे दर तकलीफ़ हाणे छा कजे। इज़त थींदी आहे न, पोइ चवंदा आहिनि हुन खां पुछंदा कोन तव्हांखे त छा पता, तव्हां कल्ह फोन ते पुछी न साफ़ सुञाणंदो, न आउं सुञाणंदो, न मूंसो जो के बि असां सुञाणे कोन पर पुठो मुंहिंजो मुक्ता करण फसड़ी थी पोस्टूं हलायूं थी असां त वञण जी कयूं अॻ में थियो त मलाणी पहुची वियो शेर बिलाणी छो त इन्हनि सियासियुनि खे ख़बर आहे त इतिहाद हिते बि आहे, हुते बि आहे, हुते बि आहे, हुते बि आहे। सर पहिरीं उनजे करे थोरो असांजी सोशल मीडिया जो सिस्टम ठाहियो अथऊं त इनखे तेज़ कयो।